ॼमशोरो जे जेके बि आहिनि दोस्त उन्हनि सां मिलणु जुलणु वधीक थो थिए हिते अक्सरियत सिंधाड़ पार्टी जूं गॾिजाणियूं थियण जे करे हिते थिए थो ऐं कुझु तब्दीलियूं बि आयूं बॉडी में ऐं हाणे अॻे ख़्वाजा नवीद हो हाणे रमज़ान बुरड़ो आहे इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं सेक्रेटरीट में बि असांजूं 3 सेक्रेटरी मटिया आहिनि उहे बि वरी तव्हां करे ॾिसंदव अॼु उहा मीटिंग कान्हे पर असां चाहियो पिए त रमज़ान जो महीनो ख़ैर सां गुज़रे पर रोज़ु दुनिया जूं ऐं मुल्की हालतूं तेज़ी सां तब्दील थियनि पियूं असां सिर्फ़ु उनजो जाइज़ो पियो वठणु चाहियो त छा थो थिए त वरी शवाल में उनजो इज़हार कंदासीं पर ख़ुशूसनि जेको पोइ 2-3 हफ़्तनि खां वठी जेको ड्रामो सिंध में ख़ुशूसनि ऐं पाकिस्तान में उनजे लाइ ग्राउंड वर्क सिंध में पियो थिए मुल्की पई रिथाबंदी पर ग्राउंड वर्क सिंध में पियो थिए ऐं मुख़्तलिफ़ शोशा ॾेखारे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे तयारु करे के पुराणा एक्टर के नवां भर्ती करे ऐं मुल्क जे वफ़ाक़ जे सीरियस एजेंडाउनि खे पिया छेड़ीनि जंहिंमें ख़ुशूसनि 239 जेको आर्टिकल आहे उनखे ऐं माना इन खे अञा आर्टिकल्स न चऊं त नवनि सूबनि जी साज़िश खे ऐं हितां जी जेका NFC जेका असांजी मालियाती कमीशन आहे उन जे इख़्तियारनि खे छेड़ण जा प्रोग्राम अथनि पर ख़ुशूसनि जेको 3-4 हफ़्तनि खां हले पियो उहो सॼो हथरादू मुख़्तलिफ़ फ़र्दनि खां पंहिंजी तज़ाद फैलायूं 2-3 महीननि में ऐं हिते सिंधी उर्दू जे तज़ाद खे तेज़ करण जूं ॻाल्हियूं सोशल मीडिया ऐं पोइ मुख़्तलिफ़ सियासतदाननि जे वाता विधऊं पर उहे सभु फेल वयूं उन खां पोइ वरी गवर्नर हाउस में इहा स्टेज रुगो ठही एक्टिंग करणी हुई बाक़ी प्लान इस्टेब्लिशमेंट जो आहे ऐं नून लीग जो पीपल्स पार्टी जो ऐं उनजे इतिहादी सियासी जमायतुनि जो प्लान आहे सियासी तौर ते ऐं उन में जे ॾिठो त हेठि तज़ाद न पियो वधे त पोइ हुननि इहो तज़ाद फैलायो आहे जेको गवर्नर हाउस में वेही ऐं पोइ वरी जेको सिंध असेंबलीअ में जेको हीउ थियो पोइ मज़म्मत कयासीं रेज़ोल्यूशन कयोसीं इहो सॼो ड्रामो अथव ॻाल्हि खे उभारे 2 शयुनि खे ई टच कंदा हिकिड़ो त 1973 जे आइन में नवनि सूबनि जी ठाहिण जी का गुंजाइश आहे कान्हे को बि आर्टिकल कोन्हे ऐं हींअर वकील कोन्हे आहियां पर हींअर एज़ अ सियासी कारकुन इहो चैलेंज थो करे ऑल्ट्रेशन ऑफ बाउंड्रीज़ तव्हां सम्झो पिया कपिड़ा ऑल्टर कराईंदा आहियो न बेकरा थी विया आहिनि सोड़ा थी विया आहिनि नंढियूं बाउंड्रीज़ या वॾियूं करण में ऑल्ट्रेशन ऑफ बाउंड्रीज़ जो 239 आहे जंहिंमें उन जेको ऑल्टर थो करणु चाहे सूबनि जी हदुनि खे उनजी 2 भाङे 3 जेकॾहिं उहा पेश कंदी त पोइ सदर ॾे प्रपोज़ल वेंदो इन में नऊं क़ौमी असेंबलीअ खे इख़्तियार ॾियण लाइ 249 न पर नओं हिकिड़ो आर्टिकल पैदा करण लाइ क़ौमी असेंबलीअ खे इख़्तियार वञे नवनि सूबनि खे ठाहिण जो असां इन जा मुखालिफ़ आहियूं मज़म्मत करियूं था जेकॾहिं इहो कंदा त फेडरेशन टुटंदी फेडरेशन खे ख़तरो पवंदो जिन बुनियादनि ते असां TTAP में इहो चवंदा आहियूं त तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान में त महिरबानी करे आइन जे हसास मामलनि खे न छेड़ियो फेडरल सिस्टम खे न ख़राबु करियो हिकिड़ो इहा पई साज़िश थिए 2 टुटण जो डपु ॾेई ऐं
लोकल गवर्नमेंट जे नाले ते लोकल गवर्नमेंट प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, जंहिंखे सूबनि वटि उनजो सॼो निज़ाम आहे। उनखे मुशरफ वांगुरु लोकल बॉडीज़ डिपार्टमेंट आहे, उनखे लोकल गवर्नमेंट ॾेई ऐं उनजा ऑडिट जा ऐं फाइनेंस जा इख्तियार उन्हनि खे ॾियूं, मर्कज़ खे ॾियूं। यानी इहो वरी ॿिए नमूने सां वरियूं ठहणी थी, पोइ सूबाई असेंबली कुझु न रहंदी। टियों, इहो छो खेॾियो आहे सदर साहब ऐं उनजी पार्टीअ, छो त पोयनि इन सदर जे उहिदो वठण जे उहिदे या ई गवर्नमेंट जूं वठण जे बदिले जेको हिननि पाणीअ जो सौदो कयो, ज़मीनूं लिखी ॾिनियूं अथनि, कोस्टल बेल्ट सामूंडी पटीअ ते पाकिस्तान लैंड एंड पोर्ट अथॉरिटी ठाहे सामूंडी पटीअ जो बि इख्तियार ॾेई छॾियो अथनि अणसिधी तरह सां अथॉरिटी जे नाले वफ़ाक़ खे। मिनरल्स एंड माइंस ॾेई छॾिया अथनि, इंडस्ट्रीज़ ॾेई छॾिया अथनि, प्राइवेटाइज़ेशन ॾेई छॾी अथनि, हीअ सॼी SIFC जेको आहे ॾेई छॾियो अथनि। त इन में बदनाम ख़्वार सिंध में ख़ुशूसन थिया आहिनि आम जा, ऐं सिंध जे माण्हुनि नापसंदीदगी ऐं नफ़रत जो इज़हार पोयनि 2 सालनि में हर जॻह ते करे पियो, ऐं इहो हुननि खे सेंस थी वियो आहे। हिननि मीडिया जे ज़रिए या ॿियनि जे ज़रिए जेका पंहिंजे पुट खे या ॿियनि खे प्रोजेक्ट करण जी कोशिशि कई, पर हुन में हाल हुजे त उनखे थिए न धारी दलाली कनि, सौदा कनि ऐं हुनखे हीरो थियनि न थी सघियो। हाणे हीउ जेको सिंध असेंबलीअ में थी गुज़रियो, इहो थी गुज़रियो आहे जेको तव्हां ॾिठो। त हाणे पंहिंजो सभु विकिणी, मादनी वसीला विकिणी, समुंड विकिणी, ज़मीनूं विकिणी, दरिया विकिणी, हींअर जलालपुर पियो ठहे। जलालपुर 2 लख एकड़नि ते थो हींअर करे, उनखे कुझु बि नथी करे प्रोविंशियल गवर्नमेंट ई, त उन करे जलालपुर ठहंदो, त उन खां पोयां वरी ॿिया 6 कैनाल जेके पुराणा आहिनि उहे ठहंदा, ॿियो 7 कैनाल आहे। उन करे असीं सम्झूं पिया त हीअ साज़िश थिए पई, ऐं हीउ जेको ड्रामो थिए पियो, असां इन मज़म्मत कयूं पिया। सिंधी, उर्दू ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मुख़्तलिफ़ माण्हू जेके हिते क़दीमी रहनि था ऐं सिंध जे मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कनि था, ऐं उते उन्हनि खे जीअणो मरणो हिते आहे। असां उन्हनि जी ॿधी ऐं पाकिस्तान जे फेडरेशन में वफ़ाक़, हक़ीक़ी वफ़ाक़ जोड़ण जा हामी आहियूं, जेको 73 जे आइन में बि अणपूरो आहे। वसीलनि जा मालिक 100% सूबा हुजनि, टैक्सेशन सां मर्कज़ हले, अदालतूं सूबाई सब्जेक्ट हुजे, इंटर प्रोविंशियल डिस्प्यूट लाइ कॉन्स्टिट्यूशनल जेको पाण में डिस्प्यूट्स खे हल करण लाइ हिकिड़ी फेडरल सिस्टम हुजे, ऐं ॻाल्हि ख़तमु। शहरियत जो कानून यानी CNIC कार्ड सूबनि खे हुजे, पासपोर्ट पाकिस्तान जो हुजणु घुरिजे, पाड़ेसरी मुल्कनि सां पुरम तालुकात हुजनि, सुठा तालुकात हुजनि, अचण वञण जा हुजनि, ऐं ग़ैर मुल्की घणनि एग्रीमेंट्स में, फ़ौजी एग्रीमेंट्स में मुल्क खे न वञणु घुरिजे। मुल्क ख़ुशहाल थींदो, माण्हू ख़ुशहाल थींदा। सो तव्हां ॻाल्हाइण लाइ जो चई छॾियो त मुंहिंजो भला हल। उन करे असां लतीफ़ वारी ॻाल्हि साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, असीं सिंध सुकार लाइ दुआ बि घुरंदा आहियूं, पर दुआ असांजो इहो चवणु हूंदो आहे त दुआ बि उन लाइ घुरिजे त अलाह साईं जेके कोशिशूं था करियूं उन में कामयाबु कर। तो उन करे असीं उन लाइ कोशिशूं कंदा रहूं था, ऐं उन करे ही सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधायूं था त ही MQM-PP ऐं हिननि जो ॿियो जो ड्रामो जेको आहे, इहो असुल में बलदियाती निज़ाम ते कानून साज़ी करे ऐं मर्कज़ जे हवाले ऑडिट करण जी हिकिड़ो आहे साज़िश। ॿी त को कानून ॾियणु था चाहिनि क़ौमी असेंबलीअ खे त असां सिंध कोन विराईंदासूं, पर क़ौमी असेंबली इख़्तियार था ॾेई सघूं, ॿिया सूबानि खे विराईंदासूं। पंजाब जी अध खां मथे
क़ौमी असेंबली नुमाइंदगी आहे, उन करे असांखे एतिराज़ु आहे त क़ौमी असेंबली में बराबरि नुमाइंदगी हुजणु घुरिजे। हाणे वरी रहियल इदारो आहे हिकिड़ो सेनेट, उन में जेके 2-3 सूबा हुननि जा ठाहे छॾियो त वरी साॻी 3 सूबा ठाहे छॾियो त वरी हुनजी टीणी नुमाइंदगी थी वञे, यानी सऊं सिधो भंगार था वञणु चाहिनि। उन करे अहिड़े क़िस्म जी साज़िश जी असीं भरपूर मुखालफ़त कंदासूं। सिंध एक्शन कमेटी, तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान या ॿियूं जेके बि असांजूं ग्रैंड डेमोक्रेटिक अलाइंस या जेके बि नवां के सियासी पार्टियुनि जो थियनि, असीं सभिनी सां गॾिजी ऐं गॾियल मौक़ुफ़ पाणींदासूं ऐं जेकॾहिं ज़रूरत पई अहिड़ो को क़दम खणण जी कोशिशि कयूं त ताक़तवर जिदोजहद हलाए ऐं इन्हनि साज़िशुनि खे नाकाम कंदासीं। ॾिसो, शहबाज़ शरीफ़ पंजाब खे हवस न करणु घुरिजे, हवस कंदा मुल्क वञाईंदा। ऐं क्लियर इन करे तो बार बार ॻाल्हायां, मुल्क में थर में बि पाणी मींहुं वसंदो आहे न, उते फ़सुलु फुटी पवंदो आहे। सर्वे थियल आहे 7.5 करोड़ एकड़ ज़मीन अहिड़ी आहे जिते पाणी पहुचे त आबाद थी सघे थी। पाणी 4 करोड़नि एकड़नि जो आहे। हाणे कमांड एरिया में 4.5 करोड़ एकड़ ज़मीन लॻी पई आहे, उन में 19 सैकड़ो खोट आहे पाणीअ जी। हाणे तव्हां जेका नई कैनाल ठाहींदा, जेको बि नओं ठाहींदा, उहा मरियम ठाहे, शहबाज़ ठाहे या ज़रदारी ठाहे, या आउं कोन थो चवां त कहिड़े सूबे में ठहे, जंहिं बि सूबे में ठहंदो, भले सिंध में ठहे, उहो नुक़सानु मजमूई तौर ते आख़िर में सिंध जे मौजूदा कमांड एरिया खे पवंदो, सॼे पाकिस्तान जे खे पवंदो, पर पाकिस्तान वारा ॿिया शेयर कोन कंदा। ऐं सिंध जी कमांड एरिया 1 करोड़ 23 लख उन मां खुटंदी वेंदी। उहा पंजाब में ठहे, थर में ठहे, रेणी में ठहे, या कच्छी में ठहे, या CRBC 2 चश्मा राइट बैंक कैनाल 2। ऐं जंहिंमहिल नाला थो वठां न कैनालनि जा, थोरो ज़हन में रखी छॾिजो, कच्छी कैनाल 2, कच्छी कैनाल 1 जी ॻाल्हि न पई हले, CRBC 2 चश्मा राइट बैंक कैनाल 2 KP में आहे, हू बलोचिस्तान मां। तीअं ही थर जेको आहे सो सिंध में आहे, या ग्रेटर थल कैनाल जेको पंजाब में आहे, या चोलिस्तान पंजाब मां। त इन में जिते बि ठहंदो एट द एंड लूज़र सिंध थींदुसि। उन करे शहबाज़ शरीफ़ खे एज़ अ प्राइम मिनिस्टर थी अहिड़े क़िस्म जी मुंहिंजे ख़्याल में इन ॻाल्हि ते हथु खणी वञणु घुरिजे। पाण माहिर कोन्हे, पाणी जो माहिर कोन्हे, उन करे सियासी बयान न ॾिए त बहितर आहे। न, TTAP जी न आहे एजेंडा। मूं तव्हांखे ॻाल्हाईंदे चयो त सिंध यूनाइटेड पार्टी ही थी चाहे, असां ही था चाहियूं, इहा उन जी न आहे। उन करे इहा उन खां ॿाहिरि आहे। हीअ असांजे काफ़ी पूनम अॻे हूंदो हो, उन्हनि जी इहा घुर हूंदी हुई, इतिहाद हूंदो, या उन में हींअर अफराज़ सियाब आहे नेशनल डेमोक्रेटिक मूवमेंट जो, उन्हनि जी बि इहा राय आहे त इहा जेके वफ़ाक़ जे रियल सिस्टम खे आणणु था चाहिनि, वफ़ाक़ी निज़ाम खे आणणु था चाहिनि, उहे उन्हनि जी घुर आहे। असांजी पार्टी घुर आहे, उन करे TTAP जी न आहे।